आकाए तो जहान हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत ईद मिलाद नबी के सिलसिले में पूरी दुनिया जी हाँ दोदापुर में भी 6 खां वधीक रैलियूं कढियूं वयूं। दोदापुर शहर में मौलाना नूर नबी मगी, हुसैनाबाद में फ़कीर अलादीन लोअर, दोदापुर और मोहम्मदपुर शहर में ज़ुबैर शाह और मोहम्मद खान जमाली, जमाली डिप में ग़ुलाम अली जमाली और ग़ुलाम कादिर मुंदरानी और दरगाह मेहर शाह में अल हुसैनी जमायत के तरफा हाफ़िज़ जमील अहमद अबड़ो के अगवानी में जश्न ईद मिलाद नबी आका जी आमद के ॾियारे के सिलसिले में रैलियूं कढियूं वयूं, जंहिंमें हज़ारनि जे तादाद में आशिकान रसूल शिरकत कई। हर हंधि आका जी आमद मरहबा जा नारा गूंजियो थिया, जिते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त आकाए दो जहान जे आमद जे ॾींहं ते पूरी दुनिया में रैलियूं कढियूं पियूं वञनि ऐं ख़ुशी जो इज़हार कयो पियो वञे। आसमान ते मलाइक ऐं जिन बि ख़ुशी ई मल्हाए रहिया आहिनि, सवाइ शैतान जे पूरी दुनिया में ख़ुशियूं मल्हायूं पियूं वञनि। हिननि वधीक चयो त पूरी काइनात असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे मिली आहे। जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद न थिए हा त ज़मीन आसमान बि पैदा न थियनि हा। हिननि वधीक चयो त असीं हर साल रैलियूं कढी ख़ुशी जो इज़हार कंदा आहियूं। कैमरामैन टीम सां गॾु अख़्तियार मुंदराणी, कोशिश डिजिटल, दोदापुर।